ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त खोड़ा में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ स्कूल ऑफ विज़डम जी नई इमारत जी इफ्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई। और इन हवाले सां ॾिसूं था इक़बाल अबड़ो जी हे रिपोर्ट। खोड़ा में सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन से हलंदड़ स्कूल ऑफ विज़डम की नई इमारत की इफ्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई। सिंध एजुकेशन फाउंडेशन के मैनेजिंग डायरेक्टर अब्दुल कबीर काज़ी नई इमारत जो इफ्तिताह किया, जॾहिं त डायरेक्टर एश.आर. अब्दुल जब्बार मरी, रीजनल डायरेक्टर मुश्ताक सुमरो, मकबूल लगारी, माशूक वसाण, कैसर मरखंड और बेन खास मेहमान तौर शिरकत कई। इन मौके ते स्कूल के डायरेक्टर शाहनवाज़ मंगनेजो, प्रिंसिपल कुर्बान अली गिलाल, उस्तादन और मेहमानन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त खोड़ा शहर में गरीब और अहलियत रखंदड़ ॿारनि के मुफ़्त और मयारी तैलीम ॾियण लाइ इंग्लिश मीडियम स्कूल की सख्त ज़रूरत हुई। मां सिंध एजुकेशन फाउंडेशन जो तहे दिल से शुक्रगुज़ार आहियां। जनाब अब्दुल कबीर काज़ी साहब जन जेके मैनेजिंग डायरेक्टर आहिनि सिंध एजुकेशन फाउंडेशन जा, उन अॼु हिन स्कूल जी ओपनिंग सेरेमनी कई आहे, उन इफ्तिताह कयो आहे ऐं असांखे ख़ुशी थी त अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि खोड़ा हिकु तारीख़ी शहर आहे, हिन तारीख़ी शहर में असांजी मुंहिंजी भी कोशिशि हुई त हिकिड़ो तारीख़ी इदारो जेको डेवलप कराइजे। पोइ अवां पाण ॾिसी सघो था त अल्हम्दुलिल्लाह हिते फ्री ऑफ कॉस्ट आहे, कंहिं बि क़िस्म जी ॿारनि खां कंहिं क़िस्म जी काई चार्जिस न आहिनि। असां जदीद तालीम जी तरफ़ जेका ॿारनि खे वठी वञूं था पिया त जीअं ॿारनि खे कंहिं क़िस्म जी काई कमी महसूसु न थिए। अॼु असां फ़ख़्रु महसूस था कयूं त ACF ऐं पार्टनर कमु करे ॾेखारियो आहे। लो कास्ट स्टेट में अहिड़ा मॉडल स्कूल ठाहे ॾेखारिया आहिनि जंहिंमें क्वालिटी एजुकेशन ॾिनी पई वञे। ऐं अॼु जेको विज़डम स्कूल आहे, मां सम्झां थो खोड़ा स्कूल में, खोड़ा शहर में अहिड़ो स्कूल न हूंदो जेको प्राइवेट हुजे या गवर्नमेंट जो हुजे, जिते ACF इहो कमु करे ॾेखारियो। मुफ़्त में हिते कोर्स आहे, फ्री कास्ट ऑफ जेको आहे सो एजुकेशन आहे हिते, ऐं स्कॉलरशिप जो बि हिते उन्हनि जे लाइ इंतज़ाम आहे। जेको ॿारु सफ़ा लो लेवल वारो आहे त उहो हिकु पंहिंजी महिनत करे ऐं उहो आला तालीम हासिलु करण लाइ उनखे स्कॉलरशिप स्कूल जे तरफ़ां आहे। हीउ जेको इदारो आहे तमामु बहितरीनु इदारो आहे, त उन लाइ तमामु बहितरीनु मौक़ो आहे त हिन स्कूल में पंहिंजा ॿार पढ़ाइनि ऐं पंहिंजी जेका तालीम पंहिंजे ॿारनि खे बहितरीनु ॾियाराइनि। हिन स्कूल में प्राइवेट स्कूल खां बि बहितरीनु रिज़ल्ट आहे, ख़ासि करे इंग्लिश जे हिसाब सां। ऐं वधीक तव्हां ॾिसंदो हिन स्कूल में तमामु घणियूं एक्टिविटियूं करायूं वयूं आहिनि, या तव्हां ॾिसो ॿारनि में केतिरो कॉन्फिडेंस आहे, केतिरी शयूं अवेलेबल आहिनि ॿारनि में। हिननि चयो त स्कूल ऑफ विज़डम में अहल ॿारनि खे आला तैलीम लाइ स्कॉलरशिप पिणु ॾिनी वञे थी। हिननि वालदीन खे अपील कई त पंहिंजनि ॿारनि खे मुफ़्त ऐं मयारी तैलीम ॾियण लाइ स्कूल ऑफ विज़डम में दाख़िल कराइनि। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।